अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांजे लाइ शमन अली मीराली साहब जो हिकु यादगार एल्बम खणी आया आहियूं, जंहिंमें तव्हां ऐं असां जूं यादूं पिण शामिल आहिनि। दोस्तों हीउ वक़्त जो तमामु पुराणो एल्बम आहे ऐं तमामु घणो मशहूरु एल्बम आहे, जंहिंखे अवाम तमामु घणो पसंदि कयो ऐं चाह सां ॿुधियो। दोस्तों हीउ एल्बम बि 1992 में रिलीज़ थियो। उम्मीद त हीउ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों हीउ एल्बम ॿुधूं था। दोस्तों हिन महफ़िल जो 8 नंबर कलाम आहे, जंहिंजा ॿोल आहिनि मूंखे मारियो मिठो मन ठार वञे थो। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे सांवल मीराली। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीउ एल्बम ऐं हीउ कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि हीउ एल्बम ऐं कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों हीउ कलाम ॿुधूं था। छाखो छॾियूं थो वञे छाखो छॾियूं थो वञे दिल घुरियो दिलदार मीराली महबूब खां कीअं मां रहां सांवल सुनो यार मूंखे थो मारूं वञे मूंखे मारियूं मिठो मन ठार वञे थो है मूंखे मारियूं मिठो मन ठार वञे थो जैसां मुंहिंजो प्यारो सो यार वञे थो मूंखे मारियूं मिठो मन ठार वञे थो है मूंखे मारियूं पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन पर चाहे जो दोस्तों अजीजो मूंखे तिरी पर चाहे जो नाम खुदा ही मुझो अर्ज़ो अघाए जो छाखो कयूं दिल पर धार वञे थो मूंखे मारियूं मिठो मन ठार वञे थो है मूंखे मारियूं खबर मूंखे अॻ में हुजे हा अहिड़ी ख़बर मूंखे अॻ में हुजे हा दिल न ॾिजे हा प्यार न कजे हा दसे दिल छयूं दिलदार वञे थो मूंखे मारियूं मिठो मन ठार वञे थो है मूंखे मारियूं मीराली सां पंहिंजो महबूब मिलायो मीराली सां पंहिंजो महबूब मिलायो पेशकेश
सिंधी म्यूजिक स्टेशन। कुछ त खिलायो उम्र लॻियूं आज़ार वञे थो मूंखे मारियूं मिठो मझार वञे थो जंहिंसां मुंहिंजो प्यार सो यार वञे थो मूंखे मारियूं मिठो मझार वञे थो है मूंखे मारियूं मिठो मझार वञे थो है मूंखे मारियूं मिठो मझार वञे थो। दोस्तों मां सम्झां थो त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम तव्हांखे पसंदि आया हुजनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु